अरे गुलूड़ा कुजाड़ो तू मिस्री जुड़ी ऐं पटेल के दावत ॾेई अच। ये सेठे ए इन्ही कन्ना सवा ए बियो कंहिंखे चवणो आहे। ये सुणाए ये त हेके चक्कर में दावत ॾेयूं अचां। अरे बियो वरी कंहिंखे चवंदासीं। ये सॼो राज वेठो आहे ए माण्हूअ जी एक खोट त कीने। अरे वधीक ड्रेग पटाड़ कीने करणी बस 2-3 माण्हू हुन। ये सेठे ए माण्हू ने धारा ए जंज मजो कीन कंदई ए बाकी तो जी मर्जी। अरे सुरा मोके त रुगो हीर जी जरूरत है, बाकी तू जाजी वञी धूड़ पायो। ये निभागा ये खुशी जो मौको अथई खुशी जो ये इन टेम ते ये सोच कुछ चंगी रख चंगी। अरे सुरा मोजी अखे जे अॻियां रुगो हीर जी शकल पई घुमे। हीर जी शकल इन जंज बज जी मोखे ख़बर की नथी पोए। ये निभागा ये तो तान्या हीर ॾिठी कीने ए इन खां अॻ कना ये तो जे मुंह जे अॻियां ये उन जो फोटू में फिरे। अरे हाणे छॾे ने ॻाल्हिअ खे, तोखे जेको चयो आहे उन ते अमल कर। ये ठीक है ए आऊं वञा पियो। मुझसे कुजाड़ो मुज़ारे इन ड्रेम जो कम ते बंद कराए छॾियो आहे मां। हा मुज़ारे से त असांखे बि ख़बर आहे। वो बि न तरह तां घुमरो हुजण जरूरी आहे मतां राणियों का हरकत करे। मुज़ारे राणियो मां सारंगियो आओ। ए हाओ ई सब कम ने राणीअ जा आहिनि न तिने सारिंगे में एॾी दाल ई किने जो मोह चने सर सां मुहाॾो अटकाए। ए मुज़ारे ई बि कीने इहो सोरो सारंगियो सरकारी कमनि में वॼो होशियार आहे नी। ए कीअं बि होवे मुख कुजाड़ो कंदो त जेको बि चुरंदो उहो मरंदो। से त आहे मुज़ारे। मुंशी ए आई हिम्मत कयो बाकी ॿिए ॻाल्हि के ना छुटल आयो। मुजरी ये राणो खान तरह ते कब्जो करे दो को ए मौजी तरह ते ला कब्जो की कराइंदो मरणो आहे त का। मुजरी ओसी हरे भरे चक्कर न कुजड़े ला वञो। ए पिंड जी शइ तां गुमरो हुजण को गलत कम आहे का। हाउ मुज़ारे तू सच्चो ई सिलूड़ो रुगो बहाना पे गोले बहाना आओ। मुंशी मोट बहाना की हलंदा ए त मुड़स माण्हू थी रहणो पवंदुसि। ए मुंशी हरे भरा इन गाल ते इन पासे कुजड़े ला खयो तो वनी ए मो विचार के नौकरी मा कढाईंदे के। ए नड़े सिलिया न मो त रुगो मजाक पे कयो आओ। ए हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे वञी बनी तरह तां चकर हणी चो हलो उथो। ए सिलूड़ा उठो असल मिलिया उठो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।